जीत नाज़रीन 11 मई ॾांहुं ठुल बाईपास ते डॉक्टर अहमद नूनारी ऐं सईद अहमद भट्टी खे क़त्ल कयो वियो हो। उन्हनि जी क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ जदोजहद एक्शन कमेटी पारां ठुल प्रेस क्लब जे अॻियां एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं, वधीक हिन जो छा चवणु आहे। त हीअ पुलिस जी सरासर जेको आहे सो न हली आहे ऐं न हली जो चिटो सबूत आहे हिकिड़ो। ऐं ॿिए नंबर ते त असांजे मुल्क जे अंदरि ॿिटो जेको आहे सो मयार आहे, ॿिटो कानून आहे। अमीर जे लाइ हिकिड़ो कानून आहे त ग़रीब जे लाइ ॿियो कानून आहे। मां सम्झां थो पियो त जेकॾहिं हीउ वाक़ियो कंहिं अमीर जे घर में थिया त हिन वक़्त ताईं उहे जेके क़ातिल आहिनि उहे जेको आहे सो फाही जे फंदे ते लटकियल हुजनि हा। पर चूंकि हीअ ग़रीब सां ऐं ग़रीब जे घराणे में इहो वाक़ियो थियो आहे त इन जे करे उहे जेको आहे सो इंसाफ़ लाइ दरपदर आहिनि। असां सभई शहरी जेको आहे सो इंसाफ़ लाइ दरपदर आहियूं ऐं डेली जी बुनियाद ते असां एहतजाज कयूं पिया। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त असांजे हिन फ़रियाद खे कोई बि माण्हू ॿुधण जे लाइ तयारु कोन्हे, कोई बि राब्तो करण जे लाइ तयारु कोन्हे ऐं पुलिस बिल्कुलु जेको आहे सो अखियूं बंदि करे छॾियूं आहिनि। इन जे करे असां पुलिस इंतिज़ामिया खे ऐं आला इदारनि खे, IG साहब खे, अहिड़ी तरह जेके आला इदारा आहिनि उन्हनि खे गुज़ारिश था कयूं त ख़ुदारा असांजे हिन वाक़िए जो नोटिस वरितो वञे ऐं हिन वाक़िए में जेको मुख्य क़ातिल आहे अब्दुल वहीद घुञो उनखे फिलफोर गिरफ़्तार करे उनखे कानून मुताबिक़ सज़ा ॾिनी वञे। पिछले अरसे खां वठी ठुल शहर में अंधेर नगरी चरबट राजा जो कानून आहे। ठुल जो शहर बदअमनी जी बाहि में विकोड़जी वियो आहे ऐं तव्हां ॾिसो था त ठुल जे शहर जे मक़तूलनि जा वारिस जेके 11 महीना अॻु क़त्ल थी विया, बेदर्दी सां मारिया विया, शहीद डॉक्टर अहमद नूनारी, मासूम सईद अहमद भट्टी जा क़ातिल सरापा एहतजाज आहिनि ऐं उन सां गॾु सियासी समाजी मज़हबी जमायतूं ऐं जदोजहद एक्शन कमेटी सरापा एहतजाज आहे। उनजा पुतला तव्हां ॾिसो था पिया। SP जैकाबाद खां, SHO ठुल खां ऐं IG सिंध खां हिकिड़ो ई मुतालबो करे रहिया आहिनि त असांजो जेको वालिद साहिबु आहे, असांजो जेको PO डॉक्टर अहमद नूनारी उनजा क़ातिल फिलफिल गिरफ़्तार कया वञनि। पुलिस तव्हां ॾिसो त रवायती सुस्ती जो मुज़ाहिरो करे थी। पुलिस जेके दुआरनि जे साथारी बणियल आहे। SSP जैकाबाद सां मुतालबो कयूं था त बराए महिरबानी ग़रीब आहिनि, जदो इहो न आहे त ग़रीब आहिनि ऐं ठुल जा शहरी आहिनि ऐं ठुल जा राहकूं आहिनि, इन्हनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं शहीद डॉक्टर अहमद जा क़ातिल फिलफिल गिरफ़्तार कया वञनि त असां एहतजाज इदारो वधाईंदासीं। डॉक्टर अहमद नूनारी जंहिंखे नाहक क़त्ल कयो वियो मामूली हिकिड़े बिजली जी तार ते, ऐं क़ातिल जेके डील तहत 2 गिरफ़्तार थिया। बाक़ी जेके मुख्य जवाबदार आहिनि, असुली जवाबदार जेके अॼु ॾींहं ताईं धमकियूं ॾियनि था वारसनि खे, शहीद डॉक्टर अहमद नूनारी जे वारसनि खे, उहे अञा ताईं जेको आहे हिन महिल ताईं गिरफ़्तार न थिया आहिनि। उनजे करे जदोजहद कमेटी जे प्लेटफॉर्म तां असीं उनजे शहीद जे वारसनि सां सरापा एहतजाज आहियूं ऐं असां SP जैकाबाद खां इहो मुतालबो था करियूं त आख़िर असां ॾोह कहिड़ो कयो आहे जो शहीद डॉक्टर अहमद नूनारी ऐं मासूम उन सईद भट्टी जा क़ातिल जेके आहिनि अञा ताईं उन वारसनि खे धमकाए रहिया आहिनि ऐं केस तां हथ खणण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं असां उनजे करे सरापा एहतजाज आहियूं। SHO ठुल SP जैकाबाद खां असां मुतालबो था करियूं त शहीद डॉक्टर अहमद नूनारी जा जेतिरो थी सघे जल्दी जेको आहे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं जेका हिते शहर मां जेका हिकिड़ी बेचैनी आहे त उहा ख़तमु कई वञे। जी बिल्कुलु, तव्हां एहतजाज कंदड़ जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो इहो चवणु आहे त SSP जैकाबाद खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधाईंदो। मोहम्मद अली दुओ, जैकब न्यूज़, ठुल।